छोकरा ला केदा व्यान मु मोकले माने स्कूल वञो ला तैयार कोने सब हिते बीठा आहिनि। अरे हेॾा अचो हेॾा 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 तव्हां अॻे मूं मोकिलियो स्कूल लाइ। अरे हेॾा हेॾा ए छा पिया ॻोल्हियो? राफेल राफेल हाँ हाँ। अरे वञ पायलट जी पेंट में पई आया वञ इंडिया वारा पायलट पेंट में छॾिया ये बटू वाह रे वाह ये सब राइफल है तो पड़न वञ अहिड़े राइफल का ईअं चङा हुआ इंडिया वारा राइफल वॾो ख़तरनाक जहाज खणी आया हिते पाकिस्तान ते हमलो कयनि लानत थियनि। हाणे पेंट छॾे विया आहिनि बटू पिया अथनि ये सब टप राइफल ई हिते पिया आहिनि। बाबा हाणे ही करियो ये टपड़ हिते जाम हूंदा हिन बागन जी पेंट भी मुझे ख्याल खराब थी पई आहे उछले छॾियो इंडिया वारनि जी पेंट आहे न या पेंट उछलियो त हलो स्कूल हली पढ़ो मुझे राइफल जा टपर खणी वञो ये वञी कबाड़ी करियो। ये राइफल आया वॾो जहाज खणी आया पाकिस्तान ते हमलो करण ये छोकरा सॼो ॾींहुं स्कूल मोकिलियो ये हितां राइफल हिन जो सॼो पुरदा पुरदा थी वञो काबाड़ी जेका सॼो ॾींहुं राइफल वठंदा वठनि राइफल वॾो जहाज आंदो वॾो जहाज बाबा रेडार ते नज़र कोन ईंदो हिते नज़र कोन ईंदो हुते नज़र कोन पाकिस्तान ते हमलो कंदो मोदी ॾाढो ख़ुशि थींदो हमने पाकिस्तान में जाकर चांहि पी है। हाँ चांहि पी पेंट छॾे भॻाइनि बुढ़ी मरण खपे छोकरा जा स्कूल पाण भलूं था।